अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारेजो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। खैरपुर मां एजाज़ जखड़ जी रिपोर्ट मुताबिक़ मरहूम सहाफ़ी मुदस्सिर कलोड़ो जी ॿी वरसी जी मुख़्तसर तक़रीब मिल्क कॉलोनी खैरपुर में थी, जंहिंमें उन जे वारसनि, अदीबनि, सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि शिरकत कई। उन जे दर्जात जी बुलंदीअ लाइ दुआ कई वई। तक़रीब खे ख़ादिम कलोड़ो, शाहिद नवाज़ सियाल, सहाफ़ियुनि ज़ुबैर सुमरो, शाहनवाज़ कलोड़ो, समाजी अॻवान सोराब ख़ान शेख, प्रोफेसर अलामा हिज़बुल्लाह सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे मरहूम मुदस्सिर कलोड़ो जी सहाफ़त ऐं किरदार ते रोशनी विधी। तक़रीब में शकील जांवरी, अब्दुल वहीद गोपांग, अकबर गोपांग, हाजन कलोड़ो, नज़ीर नारेजो, इमदाद कलोड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। खैरपुर मां एजाज जखड़ जी रिपोर्ट जे मुताबिक़ फंक्शनल लीग ज़िले खैरपुर जे सदर सैयद महरम अली शाह लकियारी, सिंधी अदबी संघ जे मरकज़ी अॻवान जाम मोहब्बत अली सैतो, कानूनदान वकील सजाद हुसैन सोलंकी, STP अॻवान जाम मेहदी रज़ा सैतो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मिरापुर जे शहीद साफ़ी अज़ीज़ मेमण जे हक़ीक़ी क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। उन ॾिस में हिन वक़्त ताईं पुलिस जो किरदारु बुड़ी रहियो आहे। बेगुनाहनि खे गिरफ़्तार करे क़त्ल खे लोड़ण जी साज़िश थी रही आहे। हुननि चयो त ॻोठ सूफ़ाई सहता में पुलिस चढ़ाई करे जेका फुरलट भञडरा ऐं औरतुनि खे खंभे गुम करण वारो अमल कयो आहे, अहिड़े अमल जी मज़मत कयूं था। हुननि मुतालबो कयो त हक़ीक़ी क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, बेगुनाह गिरफ़्तार कयल मर्दनि ऐं औरतुनि खे आज़ादु कयो वञे। मटियारीअ मां अवेज़ गुल मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ मटियारी शहर जे मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़नि में पुलिस पारां कार्रवायूं कंदे पुलिस पारां कारोबारी मर्कज़ बंदि कराया विया, जंहिं खां पोइ वापारियुनि पारां पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ मेडिकल स्टोरनि खां रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते वापारियुनि अब्दुल रशीद, इरशाद अहमद, अब्दुल शकूर ऐं ॿियनि चयो त पुलिस ज़बरदस्ती कारोबार बंदि कराए रही आहे, जॾहिं त सॼी सिंध में कारोबार खुलियल आहे। असांखे जेकॾहिं कारोबार न करणो ॾिनो वियो त असां एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। मीरपुर ख़ासि मां फज़ल लगारी जी रिपोर्ट मुताबिक़ दोदापुर जे दिलेर सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंदराणीअ जी बेरहमाने क़त्ल ख़िलाफ़ क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मीरपुर ख़ासि सिंध सहाफ़ी संघ जे सॾ ते वॾी तइदाद में सहाफ़ी एहतजाज कंदा रोडनि ते निकिरी आया। सहाफ़ियुनि तरफ़ां निटराइण उस में क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शदीद नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सहाफ़ी अॻवाननि असलम मर, क़ुर्बान अरबाब, शाहज़ेब ख़ासकिली, फज़ल शर, फज़ल लगारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध सूबो सच लिखंदड़ सहाफ़ियुनि लाइ मक़तल गाह बणियल आहे। सच लिखंदड़नि खे क़त्ल कयो पियो वञे, उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि, पर सहाफ़ी हक़ सच लिखण खां पोइ ते न हटंदा। सोबुदरो मां वज़ीर हुसैन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ चकरवारियासो जे रहवासी मोहम्मद पुनल मंगणेजो ऐं उन जी घर वारी अज़ीज़ा पंहिंजे ॿिनि मासूम ॿारनि समेत गिराफ ऑफिस में एहतजाज कंदे ॿुधायो त असांजे घर जी छिति टुटी पई हुई, जंहिंखे असीं मरम्मत करे रहिया हुआसीं त ओचितो अली मुराद जा भाउर इक़बाल ऐं मशूक डंडनि लठियुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिंमें मुंहिंजो मुड़ुसु मोहम्मद पुनल सख़्तु ज़ख़्मी थी पियो। उन जी MC हद जे थाणे ते दाख़िल कराई ऐं पुलिस मोबाइल जी पेट्रोल जे लाइ 500 रुपया बि वरिता, पर पुलिस वारा वॾेरे जे चवण ते उन्हनि खे गिरफ़्तार न पिया करनि। जवाबदार हींअर बि असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जंहिं हुननि SSP खैरपुर खां घुर कई आहे त बाअसर जवाबदार खे गिरफ़्तार करे असांजी जान खे ख़तरो आहे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनी तहफ़ुज़ ॾिनो वञे। शिकारपुर मां अब्दुल मालिक सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ PTI अॻवान ज़िले शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी बाबर अहमद संजराणीअ जी मेज़बानीअ में काल्ह PTI शिकारपुर ऐं लाड़काणो ज़िले जे तंज़ीमी उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी जी तक़रीब थी, जंहिंमें ख़ासि महिमान MPA असलम अबड़ो ऐं मुबीन अमन जतोई हुआ। उन्हनि उहिदेदारनि खे हलफ़ खणायो। शिकारपुर जे सदर मामा अब्दुल क़ादिर पठान, लाड़काणो जे सदर अल्लाह बख़्श ख़ान, उन्हनि ॿिन्ही ज़िलनि जे उहिदेदारनि हलफ़ खयूं। उन मौक़े ते मेज़बान तरफ़ां शुरका जे एज़ाज़ में मंझादो पिणु ॾिनो वियो।